माण्हू हैरान इमाम ज़ैनुल आबिदीन जी सखावत ते हज़ारनि जा हज़ार दीनार विराए छॾींदा। राति जो मदीने जे भिटियुनि में ऊंदाही में बग़ैर कंहिंखे ॿुधाइण जे अन्न जूं बोरियूं पुठी ते रखी ऐं जेके ग़रीब हूंदा हुआ, मिस्किन हूंदा हुआ, बेवा औरतूं हूंदियूं, उन्हनि जे दरवाज़े ते पाण रखी ईंदा। ऐं उन घर मालिकनि खे बि इहा ख़बर न हूंदी त इहो असांजी मदद कई कंहिं आहे। छा था सम्झो, इमाम ज़ैनुल आबिदीन पोरी थो रखे पंहिंजी पुठीअ ते ऐं कंहिं ग़रीब जी मदद करे थो, उन ग़रीब खे बि ख़बर न आहे। हिते माण्हू ज़कात विराईंदा 10 रुपया, 1000 खुलियो थींदो, 10 रुपया पोइ पुछड़ो कंदा आवाम खे। हिकिड़े फ़क़ीर खे 20, 30, 50, 60 सॼो ॾींहुं दर ते रश आहे। हीअ ज़कात आहे, हीअ इज़त नफ़्स खे मजरूह करणु, हीअ शरीयत मुहम्मद जी ख़िलाफ़त आहे। असुल शरीयत हिननि खां सिखो न, जेके शरीयत जा रहबर आहिनि, जेके शरीयत जा रहनुमा आहिनि। ख़िदमत ख़ल्क़ थी थिए, घर मालिकनि खे ख़बर न आहे। कोरोना वायरस आयो, चङनि भलनि माण्हुनि राशन जूं बोरियूं विरायूं, ग़रीब खे बोरी बि ॾिनऊं, पुछड़ो बि कयूं, फोटो कढायो, मुल्क में हलायूं फेसबुक ते, बाबा असां हिनखे बोरी ॾिनी आहे बिना ज़रूरत। इस्लामी उसूल जी ख़बर न आहे, इस्लामी ज़कात जी रूह जी ख़बर न आहे, आका जी सीरत जी ख़बर न आहे, उनजे बचड़नि जी सखावत जी ख़बर न आहे। इल्मु न हूंदो, संगत न हूंदी त इहा ईअं ई थींदो। असुल आहे रियाकारी खे ख़तमु करणु। घणा माण्हू अल्लाह जी राह में ख़र्च ख़बर छो न कंदा आहिनि। कुझु तबिको अहिड़ो बि आहे, उनजो नालो उन में छो न थींदो आहे। जॾहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ कजे न, त अहिड़े तरीक़े सां कजे जो उनजी नाले जी ख़बर न पए। खोड़ माण्हू मूं ॾे ईंदा आहिनि जेके अल्लाह जी राह में ख़ैर में चवंदा आहिनि, साईं हीअ असां कयूं था, पर ख़ुदा जे वास्ते असांजो नालो न खणो, असांजो नालो न ॿुधाइजो कंहिंखे बि त हिनखे हे कमु कंहिं कयो। असांजो सौदो अल्लाह सां आहे। ऐं इहो ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सेखारियो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन जे इन किरदार मां इहो सिखो। 500 ॾेई, 1000 ॾेई, मुल्क में ढंढोरो। अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि। तव्हां सभिनी खे ख़बर आहे, ज़माने में मुआशिरे में उथो वियो, तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन जो विसाल थियो न, ऐं जॾहिं गुस्ल इमाम ज़ैनुल आबिदीन खे गुस्ल पिया ॾियनि, त साईं जे कुलनि ते हीरा निशाना कारा। सॼी ज़िंदगी जेको वज़न साईं खयो पुठी ते बोरियूं, उन बोरियुनि जा निशाना पुठीअ ते। ऐं कुझु ॾींहं गुज़रिया त माण्हू लड़ियूं कयूं वठी, जंहिंखे साईं राशन ॾींदा, बुख था मरो। पोइ वञी जॾहिं रिसर्च कयूं, इन्वेस्टिगेशन कयूं, त पोइ ख़बर पई त इहा हस्ती इमाम ज़ैनुल आबिदीन जी हस्ती, जेके रोज़ राति जो ग़रीबनि जी इमदाद कंदा। 100 घर हुया, 100 घर मदीने में, जंहिंजी कफ़ालत इमाम ज़ैनुल आबिदीन कंदा। अॼुकल्ह को चङो भलो नवाब न करे सघे, जंहिंजूं केटियुनि जूं केटियूं जबल जंहिंजे ज़ेर दस्त आहिनि। ज़ाहिरी का दौलत न आहे। ऐं सखावत जो इहो आलम आहे जो 100 घराणनि जी किफ़ालत अकेलो इमाम ज़ैनुल आबिदीन करे। त जंहिंजे नाने जे हथ में काइनात जे ख़ज़ाननि जूं पूंजियूं हुजनि, उनजे आॾो 100 घराणनि जी किफ़ालत कहिड़ो मसइलो आहे। कॾहिं बि ग़रीब जी मदद कयो न, इहो इमाम ज़ैनुल आबिदीन वारो किरदारु उनजी पोइ लॻी पियो।